अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़े उज़ाम आई बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ो, दोस्तों, अजो की हिन बाबरकत महफिल में अल्लाह ताला जे फजलो करम सा तवा सा के हाज़री नसीब थिया।
कुरान करीम मां मूं हिकड़ी सूरत शरीफ मां हिक आयत जो हिकड़ो हिस्सो तव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत करण जी सादत हासिल कई आहे। उन जे बारे में इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां जे आॾो ॿ टे ॻाल्हियूं पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद में जेके भी तव्हीं हिते हाज़िर आहियो ऐं अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया आहियो, उन्हनि खे सभिनी खे ऐं असांखे अल्लाह ताला उन ते हक़ सच ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहा भी तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि ॻाल्हि तव्हांखे मालूम आहे त हर साल हिन तारीख़ ते हिन जाइ ते असांजे मोहसिन बुज़ुर्ग दोस्त साईं मौलाना हाजी गुल हसन साहब दामत बरकातुल आलिया जे ज़ेरे एहतिमाम ए अज़ीम शान प्रोग्राम तमाम घणे अरसे खां थींदो रहे थो। कॾहिं असांजी हाज़िरी थींदी आहे, कॾहिं कान थींदी आहे। हिन उन्ही प्रोग्राम जो उन्वान तव्हांखे ख़बर आहे त हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे याद में ही जलसो मुनक़िद थींदो आहे। जॾहिं न मौलवी साहब जन जो मदरसो ऐं घर अंदर शहर में हो, उन्ही ज़माने खां वठी करे मुंहिंजी बि हाज़िरी थींदी रही आहे। उन खां पोइ हिते आयो आहे, हिते भी काफ़ी साल थी विया। मुंहिंजा सोना हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका हिन महीने में करबला जे मैदान में कुर्बानी ॾिनी, उहा हिकिड़ी अज़ीम शान कुर्बानी आहे। हक़ त ईअं आहे त तव्हां ऐं असां सोचूं त इहो एॾो पंध मदीने शरीफ खां करे अज तव्हांखे ख़बर आहे त मदीनो सऊदी में आहे ऐं करबला वरी इराक में आहे। मुल्क ई जुदा आहिनि। मदीने खां इराक कई 100 मैल परे आहे। इमाम हुसैन आली मकाम मदीने में हो, मदीने में वेठो हो। मदीने शरीफ में खैर जो सुख जो नमाज़ूं पढ़ियो, अल्लाह जे हबीब जा दीदार कयो, मदीने जे हवाउनि खां फैज़ वठो वेठो हो। आख़िर उन्हीं खे कहिड़ी ज़रूरत पई जो मदीने खां हेतिरो पंध करे कशाला करे पंहिंजा नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा वठी, रुगो ॿार न बल्कि पाण सां गॾु न्याणियूं घर वारा उहे वठी वञी उते पहुतो ऐं उन जो नतीजो तव्हां ॾिठो त पाण शहीद थी विया। आख़िर छा सबबु हो? जेकॾहिं न इन शइ जी तव्हांखे ख़बर ई नाहे त पोइ यार राति जा 11 पौणा 12 थिया न, तव्हांजे वेहण मां को फ़ाइदो ई कोन्हे। पोइ आया ॿ टे नातियूं ॿुधव, मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधव, भक्त खाधो सुबुह जो ई पोती छंडियूं हलिया वञो। छा थियो का ख़बर ई कान्हे। हिकु मुफ़्त जो प्रोग्राम कोन्हे, ही शामियाना, ही लाउड, ही बत्तियूं, हे अवां जो लंगर वग़ैरह कई 1000 रुपया ख़र्च थियनि था। छा मुल्क सां पैसा वधिया आहिनि छा? ये पैसा वधिया त को कारखानो हलाए। हे अल्लाह जे दीन ख़ातर, खुदा जे रज़ा ख़ातर ख़र्च कजे थो त असांजा वीचारा सुन्नी मुसलमान अबोझ सादड़ा जेके कख वांगुरु ॾखण जी हवा लॻे तो उत्तर हलिया वञनि था, उत्तर जी हवा लॻे थी त ॾखण हलिया वञनि था। ओलह जो तूफ़ान अचे थो त वञी ओभर मुंहं जे दड़े ते पुॼाए थो, वरी ओभर जी हवा थी लॻे त नसीराबाद खां टपो वञनि था। इन्हनि जो हाल कहिड़ो आहे? जेकॾहिं को वलियनि जे गार ॾियण वारो मौलवी अची बीहे त बि वाह वाह, जे असहाबनि खे को गारियूं ॾिए त बि वाह वाह, जे अहले बैत बि को गिला करे त वाह वाह। का ख़बर कान्हे का ॾीए जे हेठां ऊंधा ही आहे। मुंहिंजा
था दोस्त को पतो कोन तो पएव खुदा जे वास्ते हे आलम तवा के जेको पैगाम ॾियनि था उनखे समझण जी कोशिश कयो। आया वेठो ॿुधो हलिया विया कुछ फ़ाइदो कोन्हे। कुछ सिखो, कुछ पाण में तब्दीली आणियो आई अवा के जो कुछ बुधायो वने कुरान आई हदीस पाक जे रोशनी में उन्हीं ते अमल की कोशिश कदा कयो। आई तवा कोशिश कयो त तवा जा सजण केर हन अवा जा दुश्मन केर। जेकरे तवा सजण के आई दुश्मन के भी सुञाणे नथा सघो, अवा जे नजर में सब रडू कार बुथाड़ियो त पो यार को फायदो कोन्हे, पो तबाही आ बर्बादी आ ॿियो कुछ कोन्हे को। वो अवा जो नस्ल अवा जो खानदान अवा जा पुत्र अवा जा पोटरा अवा जा डोटरा अवा जो खानदान वरी रस्तो ही को ट्रियो वठंदो आई अवा के गारियूं ॾोॾींदो त असां जा वॾा गुमराह असां जा वॾा जाहिल हा असां जा वॾा बेखबर हा असां जे अबरन जो मज़हब कूड़ो हो वरी नओं को टियों मज़हब वठंदा। मुंहिंजा सोना असां रुगो इन्ही जे लाइ दावो कयूं था त तव्हां त बचो पर तव्हां पंहिंजो 7 पीढ़ियूं बि बचाए छॾियो। सिखो, याद कयो, ॿुधो ऐं ॻाल्हि खे तोड़ियो। अल्लाह तबारक व तआला शर तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए। हाणे मूं तव्हांजो घणो टाइम कोन थो वठां, सब खां पहिरियां आओ तव्हांजे आॾो आयत सगोरी जी माना ॿुधाईंदुसि, उन जो शान नुज़ूल ऐं उन खां बाद जेके ॻाल्हियूं आउं रिथे आयो आहियां सोचे आयो आहियां त तव्हांखे अर्ज़ कयां उहे तव्हांखे पेश कंदुसि। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। सभई चओ आमीन। हाणे माशा अल्लाह जेतिरा घणा आहियो ओॾे बुलंद आवाज़ में दुरूद पढ़ो त तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। सी लगो दवा ॻाल्हायो जेतरी सुभान अल्लाह था क्यों ने इनका ॾहूणो दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहू व मन वालो पाने पाक कलाम इरशाद फरमायो इन्नमा लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। रब्बुल आलमीन जल जलालहू व मन वालू फरमाए तो बेशक मां अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू व मन वालहू इरादो फरमायो आ। छा फरमायो आ? तू इरादो कंदो आ त मां कार धारिया पर धारे को न सघंदो आ। तू इरादो कंदो आ त ज़मीन ख़रीद कयां पर को न ख़रीद करे सघंदो आ। तू इरादो कंदो आ त मां पाकिस्तान जो वज़ीर आज़म या वज़ीर आला छा को न थींदो आ। इरादो कंदो आ त मां को बंगलो ठाराया पर तोखां को न ठही सघंदो आ। छाजे करे तसां वटि वसाइल जी कमी आ। पर अल्लाह ताला फरमाईंदो आ इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू शाद फरमायो तमा रब करीम जल जलालहू व मन वालू जॾहिं कहीं भी कम जो इरादो फरमाईंदो आहियां तो उन इरादे जे लाइ मां अल्लाह ताला के भी का तकलीफ़ करनी कान पवंदी आ। रुगो मां हुक्म कंदो आहियां थी पओ। रब से फरमाए तो रुगो चवंदो आहियां कुन कुन माना थी पओ। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो उन खां पोइ चवण खां पोइ आ शइ पाण ई पाण थी पवंदी आ। ये 7 ज़मीनूं
सत आसमान ये दुनिया जो कारखानो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुल वारे अमर सां पैदा कयो। असां हे शामियानो हणूं था हिन जे लाइ 10-15 सागरद वांगारू दोस्त जमायती गॾु कयूं था, 2-3 कलाक लॻी वञनि था, उन खां बाद में मस वञी सेठ थो थिए। अदा अल्लाह पाक ने सॼे जहान जे मथां जेको शामियानो टंगियो आहे आसमान जी सूरत में रब करीम जी ज़ात बाबरकात, इन में अल्लाह तबारक व तआला के अख छिंब खां बि वधीक टाइम कोन लॻो, इरादे सां अल्लाह ताला सॼो जहान ठाहे ॾिनो। इनमा अंदाजो कर त मुझे अल्लाह जो इरादो केतिरो ताकत वारो। अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु, बेशक अल्लाह तबारक व तआला इरादो फरमायो आ ले युज़हिब अन्कुम, तमा अल्लाह तबारक व तआला तव्हां खां खत्म कया, तव्हां खां खत्म कया। तव्हां के छा खत्म कया? अल्लाह ताला जल जलालहु मन वारो फरमातो ले युज़हिबा अन्कुमुर रिजसा अहलल बैत, ओ मुझे प्यारे महबूब मोहम्मद करीम जा अहल बैतो मां अल्लाह साईं जी मर्जी आ तमा तव्हां नबी पाक जे अहल बैतन खां हर किस्म जी बुराई, हर किस्म जी पलीती, हर किस्म जी गंदगी, हर किस्म जी खराबी के खत्म करे, वयुतहिरकुम तत्हीरा, एड़ो तमा के पाक बनाया जो वरी क़यामत ताईं मोहम्मद करीम जे अहल बैत जे वेझो पलीती ईंदी कानगा। आयत जो तर्जुमो पूरो थियो। रब करीम फरमायो त मां इरादो कयो आहे, मां अल्लाह जी मर्ज़ी आहे, मां पंहिंजे इरादे जी मर्ज़ी ते अटल आहियां, मां पंहिंजे इरादे मुताबिक इहे करणु थो चाहियां त जेको मुंहिंजे महबूब करीम जो अहल बैत आहे उहो अहल बैत हर बुराई खां, हर पलीती खां, हर गंदगी खां, हर खराबीअ खां, हर किस्म जे ऐब खां, हर उन्ही शइ खां जेका माण्हू नफ़रत कनि, रब से चाहे थो त मुंहिंजी मर्ज़ी आहे त मुंहिंजे नबी जो अहल बैत इन सभिनी शयुनि खां पाक हुजे। अहले बैत आम तरह से आम यो लफ्ज़ इस्तेमाल थींदो आहे, अहले बैत अहले बैत अहले बैत, पर तव्हां खे इन जी माना अचे थी? और मुंहिंजा प्यारा दोस्त हिकिड़ो लफ्ज़ आहे अहल, ॿियो अखर आहे बैत। अहल बैत गॾिजी हिकिड़ो अखर ठहियो आहे, इन जी माना आहे अहल माना वारा, बैत माना घर, अहले बैत माना घर वारा। चओ छा अहल बैत माना? ॾाढे 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 इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिजसा, हाणे माना वञी ईअं थी पई ऐं नबी जे घरनि वारो, ऐं नबी जा घर वारो, मां रब करीम जे ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे त मां नबी जे घर वारनि खां हर क़िस्म जी पलीती ऐं बुराईअ खे ख़त्म करे छॾियां, वयुतहिरकुम तत्हीरा, ऐं मां रब करीम जी ज़ात बाबरकात नबी करीम जे घर वारनि खे अहिड़ो पाक बनाया, अहिड़ो पाक बनाया जो पाक हुजण जो जेको हक़ आहे। अहले बैत असां वरी छा चवंदा आहियूं? बाबा फलाणे माण्हूअ जेको समाट आहे न या बरोच आहे, उन अहल बैतन सां माइटी कई आहे। साईं मशहूरनि वारा फरमाईंदा हा, सदुल किताब भी आहे फतावा कासमिया, उन में हिकिड़े माण्हूअ सुवाल पुछो आहे, साईं सैयदनि सां मिटी जाइज़ आहे? सैयदनि खां संग वठिजे? साईं मशहूरनि वारनि इल्म जा दरिया वहाए छॾिया आहिनि।
उनमें जो को लिखियो थन वो मां हिन बयान नथो करे सघां पर पाण जेका कम जी गाल कई थन उहा इहा कई थन पाण फरमाइन था जेकॾहिं न को अहिड़ी गाल सोचे तब उनखे शरीयत मुताबिक ताज़ीर ॾिनो वञे इहो ताज़ीर जो हक़दार आहे इनखे ताज़ीर ॾिजे ताज़ीर छा हूंदो आहे अॻे ज़माने में काज़ी कहते कावड़ बाहा त कारो मुंहुं करे पादरनि जी कंढी विझी गदह ते चाढ़े सॼे शहर में हुनखे घुमाईंदा हुआ बाबा छा आहे जिनखे असां ताज़ीर ॾिनो आहे साईं मशहूरी साहिब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था जेको नबी करीम जे ख़ानदान जे लाइ सोचे अञा ॻाल्हि बि न करे रुॻो ख़्यालु करे त मां उन सां मिटी कयां उनखां संग वठां मुजादा साईं फरमाईंदा अहिड़े शख़्स खे पादरनि जी कंढी विझिजे कारो मुंहुं कजेसि गदह ते चाढ़जेसि शहर में घुमाइजेसि जो नबी करीम जे ख़ानदान जे लाइ सोचे थो त मां उते शादी कयां ज्यादा को मानू चौंदा अहल बैत मना नबी सही जो बचड़ो पर अहल बैत जी माना नबी जो बचो ना है अहल बैत जी माना नबी जी औलाद ना है अहल बैत जी माना नबी करीम जो नस्ल ना है तवा खां मां सवाल तो कया पंहिंजे ईमान से ॿुधाइजो सोनो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अहल बैत आहे या नाहे चओ आहे ॾाढे चओ ज़ोर सां चओ अली अहल बैत चओ अली दिल न ठरी या तो सीउ लॻो अथव चढ़िया हो असाजे पासे पार में हिकिड़ो छितो कुतो थियो हो वरी खुदा हुनजो लाहो कढी छॾियो वरी हो कुतो मरी वियो त जहिड़ो ई कोन्हे ॻाल्हाए कोन थो उन दावा कई त अली अहल बैत न आहे मुंहिंजा दोस्तो असां सुन्नी चऊं था अली अहल बैत आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अहल बैत आहे न पोइ जे अली अहल बैत आहे त पोइ अहल बैत जी माना औलाद पोइ अली नबी जी औलाद कोन नबी जी आल त कोन्हे आल भी कोन्हे औलाद भी कोन्हे अहल बैत आहे बाक़ी छा थियो अहल बैत छा थियो ओ मुंहिंजा सोना भाउ इहा त ॻाल्हि आहे जेका तव्हांजे ज़हन में रखणु खपे ऐं अव्हांखे सोचणु खपे त अहल बैत छाखे चइबो आहे इन जे करे मां इन अखर जी माना कई त अहल बैत उन्ही खे चइबो आहे जेको घर में नबी करीम रहाए जंहिंखे नबी करीम पंहिंजे घर में टिकाए जेको नबी पाक अलैहिस्सलाम जे घर वारो हुजे मुंहिंजा सोना अज़ीज़ अल्लाह पाक क़ुरान में उन्हनि खे अहल बैत सॼो आहे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा ओ मुंहिंजा प्यारा नबी करीम मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त तो मोहम्मद करीम जे अहल बैतन खे मां अहिड़ो पाक कयां यानी तुंहिंजे घर वारनि खे अहिड़ो पाक कयां जो हर क़िस्म जी पलीती उन्हनि खां परे हुजे ऐं तुंहिंजो अहल बैत तुंहिंजा घर वारा अहिड़ा पाक हुजनि जो क़यामत ताईं को बि हुननि में ऐब न हुजे चओ सुभान अल्लाह हाणे अहल बैत तव्हांखे खोले ॿुधायां इमाम हसन भी अहले बैत इमाम हुसैन भी अहले बैत अली मुर्तज़ा भी अहले बैत फातिमा ज़हरा भी अहले बैत जी माना घर में रहने वाला पर मुंहिंजा दोस्त इन सां गॾोगॾु मुंहिंजे नबी करीम सलमान फारसी हज़रत सलमान फारसी जे लाइ फरमायो आहे त सलमान फारसी भी मुंहिंजे अहल बैत में आहे अहिड़े तरीक़े सां जेके मुंहिंजे मोहम्मद करीम जो घर वारियूं हुयूं नबी करीम जा नंग हुआ नबी करीम अलैहिस्सलाम सां जंजी शादी थी उहे भी अहले बैत आहिनि छो त अहले बैत जी माना में घर में रहण वारा त नबी करीम अलैहिस्सलाम सां घर में त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर वारियूं ज़ालूं भी रहंदियूं हो इमाम हसन हुसैन फातिमा अली भी रहंदा हुआ ऐं रब करीम जे ज़ात बा बरकात उन्हनि खे अहले बैत सॼो आहे
समझण की कोशिश कजो, ज़हन में रखण की गाल कजो। मुझा दोस्त अहले बैत अखर अथव, हिकड़ो अहल बो बैत। अहले बैत माना घर वारा, वो घर में ज़ाल भी आहे, घर में धीअ भी आहे, घर में ॾोहटो भी आहे, घर में ॾोहटी भी आहे, घर में न्याणो भी आहे। वरी मुस्तफा जी मर्ज़ी आहे जंहिंखे पंहिंजे घर वारनि में शुमार करे, उनमें असांजे नबी करीम जे ज़ात बाबरकात के खुदा इख्तियार ॾिनो आहे कि सलमान फारसी के मोहम्मद करीम खड़ी पंहिंजे अहले बैत में शामिल करे। मुझे मुस्तफा करीम जी मर्ज़ी है। तवा पंहिंजे घर में जंहिंखे भाईवार कयो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांखां केरु पुछंदो ई कोन। जेकॾहिं को सुभाणे आयरो गैरो नथो खैरो एतराज़ कंदो, तूं चंदड़े तुंहिंजो छा वञे, घर त मुंहिंजो आहे न, मां जंहिंखे पंहिंजे घर में दाख़िल कया, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जंहिंखे पंहिंजे घर में शामिल कया। तूं केरु थींदो आहे जो मुंहिंजे घर जे मामले में दख़ल ॾी? अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे हबीब करीम जो वॾो शान आहे। ऐं मां चवां थो उहो घर भी घर आहे जंहिं घर में रसूलुल्लाह रहे, उहो घर भी घर आहे जंहिंमें रसूलुल्लाह जा अहल रहन, उहो घर भी घर आहे जंहिंमें नबी करीम पंहिंजे घर में जंहिंखे रहाए। खुदा जो कसम आहे उन्हीं घर जो शान अर्शे मुअल्ला खां भी मथे आहे। हेॾे निहारियो अल्लाह सी तव्हां असांखे मदीने घुराए चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। मदीनो सॼो नूर आहे, अहिड़ा मदीनो सॼो, पर मदीने पाक में मौजादो सदीर सभिनी खां वधीक इज्जत वारी जाइ मस्जिद नबवी आहे। ईअं न सही छा? मदीनो सभिनी खां इज्जत वारो, वरी मदीने में वधीक इज्जत वारी मस्जिद नबवी। पर खुदा पाक जो कसम आहे मुझे महबूब करीम की ज़ात जह जाए ते सुता पया हन मस्जिद नबवी सा लगो लगे ओहो जो रोज़ो पाक जंहिंखे तूं असां गुंबद खज़रा चवंदा आहियूं, रोज़ो शरीफ चवंदा आहियूं, उहो मुंहिंजे नबी करीम जो घर हो। ऐं घर भी कहिड़ो घर हो? उहो घर जंहिंमें नबी पाक जी प्यारी कुंवार हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा रहंदी हुई। नबी करीम जा 11 घर हा, चओ चओ घणा? ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां ज़ोर सां घणा? 11 घर हा। ऐं अल्लाह जो नबी आखिरी नबी आहे, क़यामत ताईं हिकिड़ो सबक़ ऐं दस्तूर ॾेई वियो आहे। अल्लाह जे नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे दर्श ॾिनो त जेकॾहिं तोखे 2 शादियूं हुजनि त 2 घर ठाहे, 3 शादियूं हुजनि त 3 घर ठाहे, 4 शादियूं अथी त 4 घर ठाहे, 1 शादी अथी त 1 घर ठाहे। इहे न आहे जो शादियूं हुजनि 3, कमरो हुजे 1। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हबीब फरमायो तो तोखे हक़ न है वधीक शादी करण जो, शादियूं ओतिरियूं कर जैसा इंसाफ करे सघी। मां मोहम्मद करीम के अल्लाह पाक 11 घरनि में इंसाफ कायम कयो। हिकिड़ी रात हिकिड़ी घरवारी वटि उन जे घर में रहन वई, ॿी रात वरी ॿी घरवारी जे घर में रहन, उते रात रहन, वरी 3 रात वरी 3 घरवारी जे घर में रहन। ये 11 ही रातूं पंहिंजे पंहिंजे घर वारनि जे घर में रही 11 रातूं पूरियूं थन। वल नवी सवी वरी नए सिर सां नबी पाक अलैहिस्सलाम रहण शुरू करे। इहो छो? अल्लाह ताला महबूब खे क़ुरान में सबक़ ॾिनो। अल्लाह ताला फरमाए थो फन्किहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा व इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिदा। हिक शादी कयो, 2 शादियूं कयो, 3 शादियूं कयो, 4 शादियूं कयो। मां अल्लाह ताला तव्हांखे हुकुम थो कयां, तव्हांखे चैन ताईं हक़ आहे वधीक न। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो व इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिदा। पर जेकॾहिं तव्हां 4 शादियुनि में ज़ालुनि जे विच ते इंसाफ़ नथा करे सघो, फवाहिदा पोइ 4 जाइज़ कोन्हनि, पोइ हिकिड़ी। असां माण्हू बाबा नबी जी सुन्नत आहे, नबी जी सुन्नत आहे,
नबी से शादी असां बि कयूं था। वो वडेरा रईस जमींदार मुल्ला मौलवी पीर फकीर एक शादी कंदा, वरी ॿी कंदा, वरी टी कंदा। मुरीद बि चवंदा साईं संग हाज़िर आ। पीर चवंदो तो बिस्मिल्लाह। मौलवी खे बि को चवंदो साईं मौलवी साहब तुंहिंजो सुठो घर आ, मुंहिंजी न्याणी वेठी आ, चवंदो बिस्मिल्लाह। वो हिकिड़ी पढ़ियो, ॿी पढ़ियो, टी पढ़ियो, चार पढ़ियो। नतीजो छा? हिकिड़ी एसीअ में 3 वतन छेड़ा मेड़ी। छो थींदो? वाह गुरु कयो अथव छा? जे चयो अथव वाह गुरु राम राम त पोइ भली थिए, पर जे चयो अथव ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला सभी जो मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभी जो मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेकर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो थी तो वो ये न थींदो। साईं फरमाइनि था जंहिं शख्स खे ज़ालूं हुजनि ऐं ॿिन्ही सां इंसाफ़ नथो करे, क़यामत जे ॾिहाड़े उथंदो उनखे अध रंगो थियल हूंदो, हिकिड़ो पासो सुकल हूंदो, हिकिड़ी बाह चट, हिकिड़ी टंग चट, हिकिड़ी अख चट, अध रंगे वांगुरु माण्हू हूंदो आहे। अध रंगे लकवे वारी हालत हूंदी। उन माण्हूअ जी जेको पंहिंजे बचनि में पंहिंजे घर वारनि में इंसाफ़ नथो करे। रसूलुल्लाह फरमायो आहे जहिड़ो कपिड़ो हिन ज़ाल खे अहिड़ो हिन खे ॾे, जहिड़ो खाधो हिन खे तहिड़ो हिन खे ॾे, जहिड़ी राति हिन वटि गुज़ारी ओड़ी राति हुन वटि गुज़ार, जहिड़ा ॾह ॻठा हिन खे ॾी ओड़ा ॾह ॻठा हिन खे ॾे। दिल जी ॿी ॻाल्हि आहे, पर ज़ाहिरी अदालत इंसाफ़ क़ाइमु करिजे। मां मोहम्मद करीम ते कलमो भरियो थियो। सभई मूंसां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तमुंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 11 घर वारियूं हूं, तमुंहिंजे मोहम्मद करीम भी पंहिंजा 11 घर ठाराया आहे। शहनशाह कौनो मकान, पर 11 ही घर कच्चा। सुभान अल्लाह पर करो था आहे ॿिन्ही जहाननि जो सरदार, पर 11 घरनि जी छत खजीअ जे छड़नि जी। न बंगलो आ, न महलात आ, न माड़िया, न को मोजादा संगे मरमर जो फर्शा, कच्ची ज़मीन आ। मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इहे भी फरमाइनि था त हिकिड़ी घरवारी जे घर में सिर्फ़ हिकिड़ो प्यालो हूंदो, हिकिड़ो प्यालो। उन्हीं में खाईंदा हुआसीं, उन्हीं में बोड़, उन्हीं में खीर, उन्हीं में पानी, हर शइ उन्हीं हिकिड़े प्याले में इस्तेमाल थींदी हुई। मुंहिंजे हबीब करीम जी मुजादा ज़ाहिर में त इहा हालत आहे, पर होॾो पाण फरमाइनि था लौ शेतो लसारत मयल जिबालो ज़हबन वल फिद्दतन। मता सम्झो त मां मोहम्मद करीम जा हथ ख़ाली आहिनि। मां जेकॾहिं चाहियां खणी इरादो कयां त मके ऐं मदीने जा सब जबल सोन जा थी मुझे कढ लगा वतन। मार्गो चाहिया इशारो कयो तो पहाड़ सब सोन जा बनजी वेंदा, पर नबी पाक फरमायो तो मुखे सोन न खपे, मुखे सादगी खपे। हिकिड़ी हदीस पाक आ जंहिंमें नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त मूं वटि जिब्रील अल्लाह जो पैगाम खणी आयो ऐं मूंखे जिब्रील चयो त या रसूल अल्लाह, अल्लाह साईं मूंखे मोकिलियो आहे त वञी मुंहिंजे नबी खे चओ त जेकॾहिं चाहीं त मां तोखे नबी बादशाह बणाया।
यानी नबूवत भी हो जाई, सुलेमान वारी बादशाही भी हो जाई। जे चाही तमा अल्लाह तबारक व तआला तोखे नबूवत भी जा ऐं फकीरी भी जा जेका कबूल कयो। जिब्रील नबी करीम के ॿई ॻाल्हियूं ॿुधायूं अल्लाह मोकिलियो आहे। पाण फरमाइनि था जिब्रील वञी मुंहिंजे रब करीम खे अर्ज़ कर त मां मोहम्मद करीम बादशाही न बल्कि फकीरी कबूल थो फरमाया। जिब्रील जो से फकीरी छो पाण फरमाइनि था इन्हीअ जे करे हिकिड़े ॾिहाड़े मानी खाई ढाउ कया, अल्लाह जो शुक्र कया, वरी ॿ ॾिहाड़ा टे ॾिहाड़ा भली बुखारो हुजा, वरी अल्लाह जी नेमत मिले त वरी अल्लाह जो दिल सां शुक्र अदा कया। जेकॾहिं माण्हू 24 कलाक ढापियल हूंदो आहे त अल्लाह जो शुक्र कोन कंदो आहे। अल्लाह जो शुक्र जो क़दुरु तॾहिं थींदो आहे जॾहिं इंसान खे बुख लॻंदी आहे। ओ जिब्रील मां मोहम्मद करीम जी मर्ज़ी आहे त फकीरी में गुज़ारिया ये पंहिंजे अल्लाह जो शुक्र गुज़ार हो जा। मूंखे बादशाही न खपे, उन्हीं मुझे सोने नबी करीम जे 11 घरनि मां हिकिड़ो घर जेको अॼुकल्ह रोज़ो शरीफा गुंबद खज़रा है उहो अम्मड़ आशा जो घर हो। मदीनो पाक मौजूद आहे पर उम्मे सलमा जे घर जी ख़बर कान्हे। मदीनो पाक मौजूद आहे पर बीबी जुवेरिया जे घर जी ख़बर कान्हे। मदीनो पाक मौजूद आहे पर बीबी उम्मे हबीबा जे घर जी ख़बर कान्हे। मदीनो पाक मौजूद आहे पर मौजादा बीबी हफ्सा जे घर जी ख़बर कान्हे। 11 घर वारियूं उन जा 10 घर वारनि जा नाला था अचनि था पर घरनि जो नालो निशान ई कोन्हे। वाह सिद्दीक़ तुंहिंजी न्याणी आशा सिद्दीक़ा जो शान आहे। जेसी ताईं हे ज़मीन आसमान हूंदो मोहम्मद करीम जो रोज़ो हूंदो ऐं मोहम्मद करीम जो रोज़ो अम्मा आशा सिद्दीक़ा जो घर आहे। इएं चओ त दुनिया हूंदी त आशा जो घर भी क़यामत ताईं हूंदो। सुभान अल्लाह, दिल खोले कर। हाँ ठरे तो ला मरे तो हाँ ठरो था न छो न ठरो दो ठरण जी ॻाल्हि थो कयां मुंहिंजा दोस्त। हालांकि सभई घर वारियूं शान वारियूं अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान करीम में इरशाद फरमायो आहे अन्नबिय्यु औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम। नबी करीम जी ज़ात हर मोमिन खे पंहिंजे साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबी पाक जूं सभई घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। माइरूं केरु थो चवे चो क़ुरान नबी मोमिन खे साह खां वेझो ऐं नबी जी ज़ाल मोमिननि जी माउ। जेके मोमिन हथ मथे खणो मां ॾिसां सही। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त ख़ुदा जो कसम आहे नबी जूं घर वारियूं तव्हां जूं अमड़ियूं आहिनि। अमड़ियूं पर इते 2 शर्त आहिनि मोमिन हुजण जा। अल्लाह ताला जल जलालुहु मन वाल अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन। मोमिननि खे नबी साह खां वेझो आहे। व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी घरवारी मोमिननि जी माउ आहे। मालूम थियो त मोमिन उन्ही खे चइबो आहे जेको हिकु त नबी खे हाज़िर नाज़िर सम्झे साह खां वधीक वेझो सम्झे ऐं ॿिए नंबर में नबीअ जी घरवारीअ खे पंहिंजी अम्मा सम्झे। मोमिन केरु आहे जेको नबी खे हाज़िर ऐं नाज़िर सम्झे। औला औला बमाना अक़रब, अक़रब माना तमाम करीब, तमाम वधीक वेझो। मोमिननि जे लाइ नबी साह खां बि वधीक वेझो आहे। तुंहिंजो साह बि तोखां परे आहे पर नबी तोखे साह खां बि वेझो आहे ऐं नबी जी घरवारी तुंहिंजी माउ आहे। पोइ तूं मोमिन आहे। बाक़ी जेकॾहिं चवीं त न नबी हाज़िर नाज़िर कोन्हे पर नबी जी घरवारी असांजी माउ आहे चइबो त इहो बि मोमिन कोन्हे। इहो बि वियो, इहो बि
चेतो तो नबी जी ज़ात हाज़िर नाज़िर नाहे पर नबी जी घरवारी असांजी अम्मड़ा इहो भी मोमिन नाहे पर हिकिड़ो ॿियो वरी आहे वो चवे थो नबी हाज़िर नाज़िर आहे पर नबीअ जी घरवारी असांजी अम्मड़ नाहे इहो भी वयो ॿई वया ओ सुन्नी तोखे मुबारक हुजे ओ पक्को मोमिन तूं आहीं जो नबीअ खे हाज़िर नाज़िर भी मञींदो त नबीअ जी घरवारीअ खे अम्मड़ भी मञींदो। वह पार्टी वही वह मोमिन नाहे भली निराड़ घसाए टिका ठाहे छॾे उन्हीं के मोमिन कोन चवंदासीं वो आहे कोन छो त नबी के हाज़िर ऐं नाज़िर करीब नथो मञे करीब न मञे त मोमिन को छो त मोमिन जा शर्त आहिनि ॿिनि शर्तनि ते आहे त पोइ पहिरों शर्त नथो मञे ॿियो मञे थो त नबी जी घरवारी असांजी अम्मड़ आहे भली मञे अम्मड़ आहे पर पहिरों शर्त न मञी त बि तूं काटा त बि तूं गेट आउट वरी ॿियो चवे थो सही मां मोमिन आहियां कुटे 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 पाण के अहिड़ो बुछड़ो पियो थम अहिड़ो बुछड़ो पियो थम जो इमामनि जे इश्क में मरियो थो वञा हणी पंहिंजा भाला लाहे छॾिया थम इमामनि लाइ मरियो थो वञा नबी खे बि हाज़िर नाज़िर मञा थो पर वरी खणी पुछीस हो मवाली ॾे ख़बर नबी जी घरवारी जे लाइ छा ख़्याल आहे चवे थो उहा त मूंखे नथी पसंदि अचे उनजी त मां कोन तारीफ़ कंदुसि उन्हीअ खे बि चओ त इहे कुंवारा पादर आया विया तो मोमिन को नहीं मोमिन तड़ी थींदे जॾहिं मोहम्मद करीम जे नंग खे पंहिंजी अम्मा मञींदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दा मोमिन हुजण को सोलो कोन्हे को मरो मौलाना काज़ी दोस्त मोहम्मद साहब अल्लाह सी जन्नत नसीब करे तव्हांजे लाड़काणे जो आलिम हो असांजो दोस्त बुजुर्ग हो असांजे उस्तादनि जो दोस्त हो असां नंढे इलाइक़ो पढ़ण वारे ज़माने इलाइक़ो हुनखे ॾिसंदा हुआसीं उहो ॻाल्हि कंदो हो त उहो मज़हब उहो मोमिन असांखे न खपे जंहिंजो मोमिन जो मज़हब ई सते आने में ठहे उन ज़माने में रुपए में हूंदा हा आना पैसा त पोछा हाणे वरी पैसा आहिनि उन ज़माने में हूंदा हा आना 16 आना हूंदा हा रुपए में काज़ी साहब चवंदो उहो मोमिन कहिड़े कम जो जंहिंजो मज़हब सते आने में ठहे असां पुछो सही ॾे ख़बर सते आने में वरी कीअं जे 3 आने जो कंठो 4 आने जो कोलाबो मोमिन तैयार डंडो त हाणे उहे बबुर घड़ाई शहर में पिया न घड़े तैयार करे मथां टुंग कढी वरी रसोई चीच ॿधेसि को लोड़ी ऐं रंग बि केस कारो खोड़ मिले थो कंहिंखे ॾाढ़ी जो बचो हूंदो उहो रंग जो डंडो बाबा तमामु मस्तु कलंदड़ डंडो हथ में अली का पहला नंबर सते आने में मोमिन तैयार चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्त अज़ीज़न अन्नबी औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी पाक अलैहिस्सलाम के हाज़िर ऐं नाज़िर ऐं पंहिंजी जान खां वधीक वेझो मञण वारो ऐं जेको नबी जी घरवारीअ खे पंहिंजी अम्मा मञे उहो ई मोमिन आहे ॿियो मोमिन कोन हूंदो मां तोखे ॿुधायो त ही जहान ख़तम थी वेंदो पर रसूलुल्लाह जो रोज़ो हूंदो। सुभान अल्लाह चओ चओ रसूलुल्लाह जो रोज़ो तो रसूलुल्लाह जो रोज़ो अम्मा आशा जो घर आहे हिकिड़ो किताब आहे आलम वेठा आहिनि तव्हांजे लाइ न आलमनि जे लाइ किताब जो नालो थो खणा त जीअं आलम सगुरा उन किताब खे पढ़नि मुतालो कनि ॾाढो प्यारो किताब आहे चओ सुभान अल्लाह। किताब जो नालो आहे शरफुल मुस्तफा छा बेरूत वारनि छपियो आहे 10 जिल्दनि में हेॾो वॾो किताब आहे ऐं मुजादा उहो किताब 4हीं सदीअ जो लिखियल आहे कहिड़ी सदी हीअ कहिड़ी आहे 15वीं हूंदी इहा बि पका ॼा कान्हे आहे
1100 साल आगे जो किताब लिखियलु चओ सुभान अल्लाह। उन शरफुल मुस्तफ़ा में हिकिड़ी मूं रिवायत पढ़ी, ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो। तोखे ॿुधाया ओ बगी जा मुसलमान त तुंहिंजो बि ईमान ताज़ो थी पवे। उन शरफुल मुस्तफ़ा में रिवायत आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी थो रिवायत करे त हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात केॾी बयान कयो, तदरी क़यामत थींदी, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा। हे ज़मीन फाटी पवंदी, ज़मीन पंहिंजा खज़ाना ॿाहिरि कढंदी, हे जेके पहाड़ ऐं जबल आहिनि इहे पिया उॾामंदा कल अहनिल मनफूश, जे कारखाने जे ॿाहिरां दज़ उॾामंदी आहे, ए पहाड़ समूरा दज़ थी वेंदा। अल्लाह सही जहान खे जॾहिं फना कंदो उन टाइम ते काबतुल्लाह अल्लाह खे अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला है जहान तो हाणे फना कयो आहे, मूंखे थोरी इजाज़त ॾे। चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। केरु चवंदो? ॾाढे ॻाल्हि केरु चवंदो बाबा? काबतुल्लाह शरीफ, बैतुल्लाह शरीफ चवंदो, ऐ मुंहिंजा अल्लाह मूंखे मोकल ॾे। अल्लाह ताला फरमाईंदो, मुंहिंजा बैत, मुंहिंजा घर तोखे करोड़े साल तवाफ़ करायमि। इंसान न हो त मलाइकनि तवाफ़ पे कया, माण्हू न हुया त जिन्ननि तोखे तवाफ़ कया। मां अल्लाह पाक जॾहिं लाॻू जहान पैदा कयो आहे, बैतुल मामूर खां बाद में तोखे बि मूं पैदा कयो, मलाइकनि खां तोखे ठहरायो, तोखे मूं मलाइकनि खां, नबियनि खां, वलियनि खां, गौसनि खां, कुतुबनि खां, इमामनि खां, दरवेशनि खां तवाफ़ कराया। अञा छा खपई? हाणे त मां जहान ख़त्म थो कयां। काबो चवंदो, मुंहिंजा ख़ालिक तोखे सभु ख़बर आहे, मां छा थो तोखां घुरां, पर जे मूंखे चवराई थो त मां चई थो ॿुधायां, मूंखे मोकल ॾे। हाणे जहान त हो ई ख़त्म कंदे, मूंखे मोकल ॾे त मां मदीने वञी रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। ठरे थो अलाए मरे थो? और मुंहिंजा ख़ालिक मूंखे ॿी काई शइ जी ज़रूरत न आहे। या अल्लाह, मां हाणे आख़िर में इहो ई तोखां घुरां थो, तूं जहान खे ख़त्म थो करी ऐं फना करे थो पंहिंजी क़यामत क़ाइम थो करी, पर मूंखे मोकल ॾे त मां मके पाक मां उॾामां, मके पाक मां उॾरां, मके पाक मां पंधु कयां ऐं मदीने वञी रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार कयां। अल्लाह ताला फरमाईंदो, ओ मुंहिंजा प्यारा बैत काबतुल्लाह, तोखे इजाज़त आहे, वञ वञी मुंहिंजे मोहम्मद जे रोज़े जो दीदार कर। सुभान अल्लाह। जहमल बैतुल्लाह शरीफ अजी रसूलुल्लाह जे मवाजहा शरीफ जे आॾो बीहंदो ऐं उते सलाम अर्ज़ कंदो। छा चवंदो? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। डाले डाले सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात काबतुल्लाह जे लाइ निकिरी ईंदा, मुझो महबूब मोहम्मद करीम अल्लाह जे घर जे इस्तक़बाल जे लाइ पंहिंजे क़ब्र शरीफ खां ॿाहिरि ईंदा। असांजो नबी हयातुन नबी आहे। हयातुन नबी, चओ असांजो नबी हयातुन नबी, जोर सां असांजो नबी हयातुन नबी। पंहिंजे क़ब्र शरीफ खां ॿाहिरि ईंदा ऐं ॿाहिरि अची करे काबतुल्लाह खे चवंदा, वालैका सलाम, ओ
काबा तो मुद्दे सलाम ॾिनो आहे, मां तोखे जवाब सलाम जो ॾियां थो। नबी पाक अलैहिस्सलाम उन खां बाद में काबतुल्लाह खे अर्ज़ फरमाईंदा, ओ काबा जी मुंहिंजा सोना नबी पाण फरमाईंदा, ॾे ख़बर मुंहिंजे उम्मत खे कहिड़े हाल में छॾे आयो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भाई काबा जी मुंहिंजा महबूब मुंहिंजी उम्मत कहिड़े हाल में छॾी थी। काबतुल्लाह अर्ज़ कंदो, या रसूल अल्लाह, तव्हां बि चओ या रसूल अल्लाह। काबतुल्लाह अर्ज़ कंदो, या रसूल अल्लाह, मां तोसां वाइदो थो कयां, जे बि तुंहिंजे उम्मती मुंहिंजो तवाफ़ कयो हूंदो, मुंहिंजो दीदार कयो हूंदो, मां तोसां वाइदो थो कयां, मां अल्लाह जो घर आहियां, उन्हीअ जी सिफारिश करे उनखे जन्नत वठी ॾींदुसि। छा फरमाईंदा, जंहिं बि मुंहिंजो तवाफ़ कयो हूंदो, जंहिं बि मुंहिंजो दीदार कयो हूंदो, ऐं मुंहिंजा सोना मां तोसां वाइदो थो कयां, मां अल्लाह जो घर आहियां, मां उन्हनि जी सिफारिश करे उनखे जन्नत वठी ॾींदुसि। नबी करीम अलैहिस्सलाम जे अखियुनि मां लुढ़क वही पिया, नबी करीम जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। काबतुल्लाह अर्ज़ कंदो, या रसूल अल्लाह, रोवण जो सबबु कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था, ओ काबा सभु शाहूकार कोन्हनि, सभु मुंहिंजो उम्मतनि खे एतिरो ॾोकड़ कोन हूंदो जो सभई तुंहिंजो अची दीदार कर। तो त इहो शर्त रखियो आहे त जेको तुंहिंजो दीदार कंदो उन्हनि जी सिफारिश कंदे, बाक़ी ॿिया वीचारा जेके सिकी सिकी रहिजी विया हूंदा ऐं तुंहिंजो दीदार ऐं तवाफ़ न करे सघिया हूंदा, उन्हनि जो केरु वेठो आहे? मुंहिंजा दोस्तो शरफुल मुस्तफ़ा में लिखियो पियो आहे, काबतुल्लाह अर्ज़ कंदो, या रसूल अल्लाह, जन मुंहिंजो दीदार कयो उन्हनि जी मां सिफारिश कंदुसि, पर जेके मां वटि पहुची कोन सघिया तन जी तूं सिफारिश फरमाईंदे। सुभान अल्लाह, वाह साईं वाह। उन्हनि जी केरु सिफारिश कंदो? ओ यार रसूल तूं जो वेठो आहे, तुंहिंजे हूंदे पोइ इहे निधड़का कोन थींदा। वाकई सभु काबे जो दीदार कोन था करे सघनि, वाकई सभु काबे जो तवाफ़ करे कोन था सघनि, वाकई सभु काबतुल्लाह जी हाज़िरी कोन था ॾेई सघनि। मुजाहिदा जेके हाज़िरी ॾेई सघनि था उहे वॾा भाग वारा आहिनि, उन्हनि जी बैतुल्लाह सिफारिश कंदो, पर जेके तो जहिड़ा मूं जहिड़ा न पहुची सघण वारा हूंदा, अल्लाह जे हबीब करीम खे बैतुल्लाह चवंदो, मुंहिंजा साईं तूं जो वेठो आहे, जेके मुंहिंजो दीदार ऐं तवाफ़ न करे सघंदा त जो तूं मुहम्मद सिफारिश फरमाईंदे। मूंखे रुगो ॿुधाइण जो मतिलबु इहो त अंदाज़ो कर त मुंहिंजे रसूलुल्लाह जे रोज़े जो केॾो शान आहे। सभई चओ सुभान अल्लाह। हाणे थोरो अॻिते हलूं, उन रोज़े में नबी पाक जी क़ब्र शरीफ़ आहे, उन क़ब्र शरीफ़ जे अंदरि मुंहिंजो नबी आरामी आहे, ऐं ईअं आरामी आहे जीअं तूं ज़िंदह जाॻंदो पंहिंजे घर में हूंदो आहे, मुंहिंजो हबीब बि ज़िंदा। सरकार जे हयातीअ में वार जेतिरो तिर जेतिरो बि फ़र्क़ु न आहे। जीअं ज़िंदगी में हसनैन करीमैन खे पंहिंजे झोली में विहारे ख़ुशि थींदा हुआ, फातिमा ज़हरा खे ॾिसी ख़ुशि थींदा हुआ, ऐं ज़िंदगी जेका नबी जी ज़ाहिरी हुई उन सादी ज़िंदगी सां रसूलुल्लाह पंहिंजे क़ब्र में बि मौजूद आहे। जेको मुंहिंजे हबीब करीम जे साम्हूं बि सलातो सलाम अर्ज़ कंदो आहे, उनजे सलातो सलाम जो जवाब भी दींदा हन ऐं उनखे पाण ॾिसंदा भी आहियो। तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले,
मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। छा की दुआ साजो नबी जिंदा चओ साजो नबी जोर सां साजो नबी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन रोज़े में सुता पिया हन आरामी आहिन जिंदा नबी करीमा को हयाती में फर्क ना है ये ज़ाहिरी हयाती ही उहा मुझे नबी करीम जी हयाती आ मुझा दोस्तों अजीजो नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो जिस्म अतहर जै ज़ात बाबरकात जो पाक जिस्म पाक जै मिट्टी के हिस्से के लगो आ जाते पाण आरामी हन उन्हीं जे लाइ उलमाए अहले सुन्नत जो फैसलो ॿुधंदे इंशाअल्लाह ताला ठरी पवंदो। ॿुधो मा ज़म्महु अज़ाहुल शरीफ फहुवल बुक़अतु आज़म व अशरफ मिनल काबत हत्तल अर्शल मनीफह। पूरे आलम इस्लाम उलमाए अहले सुन्नत जो फैसलो आ त जंहिं जाइ ते नबी करीम आरामी आ ऐं उहा जाइ जेका नबी करीम जे जिस्म खे वेझो वेझो आ उहा जाइ काबतुल्लाह खां त अफज़ल आ पर ख़ुदा जे अर्श खां बि अफज़ल आ। उहा ख़ुदा जे अर्श खां बि काबे खां अफज़ल आ पर ख़ुदा जे अर्श खां बि अफज़ल आ। उहा छा आहे जो नबी जो घर ॾाढे ज़ोर सां चओ छा आहे नबी जो ज़ोर सां नबी जो हाणे उन घर जो जी एॾो वॾो मक़ाम आ उन घर जी एॾी वॾी इज़त आ जो काबे खां बि अफज़ल त अर्श खां बि अफज़ल। हाणे उन्हीं घर में जेके रहंदा तन जो केॾो शान हूंदो। सम्झ में ॻाल्हि अचेव थी अलाए कान थी अचेव मां त बिल्कुलु खोले खोले जी ॿार खे सबक पढ़ाइबो आहे ईअं तव्हांखे सम्झाइण चाहियां थो ऐं मूंखे ख़ुदा जे रहमत में उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला सम्झी वेंदे। अदा महबूब जो घर अफज़ल आहे पोइ जेके घर में रहंदा उहे सादा हूंदा उहे घटि हूंदा उनमें को ऐब हूंदो उनमें को नुक्स हूंदो उनजे ईमान में कमी हूंदी उनमें को मुनाफ़क़त हूंदी उनमें को निफ़ाक़ हूंदो उनमें का ख़राबी हूंदी उनमें का मुंहिंजा दोस्त कूड़ वारी ॻाल्हि हूंदी न न वो घर ई पाक आहे वो घर ई अफ़ज़ल आहे काबे खां पाक आहे बैतुल्लाह खां मथे आहे अर्श मुअल्ला खां मथे आहे उन्हीं घर में जेके रहंदा ख़ुदा पाक जो कसम आहे उन्हनि जो अल्लाह पाक शान बयान तो करे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ मुझे नबी करीम जे घर में रहण वारो मां अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे त मां तव्हांखे पाक ऐं साफ़ बनाया ऐं अहिड़ो तव्हांखे पाक बनाया जो क़यामत ताईं वरी पलीती तव्हांजे वेझो ई कान ईंदी। उनमें मूं तोखे शुरू में ॿुधायो त नबी पाक जे घर में ख़ातून जन्नत भी आहे चओ सुभान अल्लाह। उन नबी साईं जे घर में हज़रत अली भी आहे चओ सुभान अल्लाह। उन नबी पाक जे घर में हसन भी आहे चओ सुभान अल्लाह। उन सोने नबी जे घर में सोनो हुसैन भी आहे तो उन्हीं घर में आशा सिद्दीक़ा भी आहे उन्हीं घर में खदीजतुल कुबरा भी आहे उन्हीं घर में बीबी हफ्सा भी आहे उन्हीं घर में बीबी उम्मे हबीबा भी आहे उन्हीं घर में बीबी उम्मे सलमा भी आहे उन्हीं घर में हजरत बीबी जुवैरिया भी आहे। अला हाज़िल क्यास ये सब नबी करीम जो घर वारी उन्हीं घर में आहिनि त मुंहिंजा दोस्तनी क़ुरान करीम जे आयत मां साबित थियो अल्लाह पाक नबी जे अहल बैत खे यानी नबी जे बचड़नि खे नबी जे नियाणियुनि जो रब तो फरमाए युज़हिब
अन्कुमुर रिज्स, मां अल्लाह पाक तवा का हर बुराई खत्म थो कया, वयुतहिरकुम ततहीरा, ऐ मां अल्लाह तबारक व तआला तवा के बिल्कुल पाक थो बनाया। मुझा दोस्तों खबरदार मता चवे त अहले सुन्नत वल जमात वारा अहल बैत जा मुखालिफन, सच तो के बुधाया अहल बैत जा सच्चा हकदार आया हुई असां। जेको हसन के मने, हुसैन के मने, फातिमा तो ज़हरा के मने, अली के मने, जेके घर में अची कलाक ब कलाक टे कलाक रही सोने नबी सां कचहरी करे वरी पंहिंजे घर हलिया वेंदा हा, उनखे मञे थो। ऐं जेके 24 कलाक नबी सां गॾु, रात भी गॾु, ॾींहं भी गॾु, उथण में भी गॾु, वेहण में भी गॾु, हिकिड़े मिंट जे लाइ नबी जे घर वारियूं घर खां ॿाहिरि वेंदियूं ई कोन हूं, नबी जे घर में हुजो। ऐं उन्हनि खे जेको न मञे नबीअ जे घर वारनि खे, हिकिड़ा घर वारा मञे हिकिड़ा न मञे, मुंहिंजा दोस्त इहो कूड़ो कूड़े जो पुटु आहे, इहो अहल बैत जो हिबदार आहे ई कोन को। अहल बैत जो जेकॾहिं को दुनिया जे तख़्ते ते हिबदार थी सघे थो त सुन्नी मुसलमान थी सघे थो। माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि, नबी जे खानदान जी गिला कनि, सहाबनि जी गिला कनि, नबी जे घर वारनि जी गिला कनि, नबी जे वफ़ादारनि जी गिला कनि, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जन सिर कुर्बान कया, घर कुर्बान कया, कुर्बान कया। मुंहिंजो अल्लाह शाहिद आहे, अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं हज़ारनि जे तादाद में क़ुरान जूं आयतूं हुन जन मुहम्मद करीम जे आशिक़नि सहाबनि जो शान बयान कयो। ॾाढे चओ न सुभान अल्लाह। इनखे छा ठाहियो आहे? इन्हनि खे त मां चवंदो आहियां त बीबी ज़ैनब जी पिट आहे। कंहिंजी चओ बीबी, ॾाढे चओ अलीअ जी न्याणी, हुसैन जी भेण, चओ सुभान अल्लाह। अदा मुंहिंजा भाउ तव्हांखे मुंहिंजी पहिरीं ॻाल्हि यादि हूंदी त काथे कूफो काथे मदीनो याद आहे? इमाम हुसैन मदीने में वेठो आहे, पंहिंजे नाने जे घर में आ, पंहिंजे बाबे जे घर में आ, मस्जिद नबवी में नमाज पढ़ंदो आहे। उहा मस्जिद नबवी जंहिंजे लाइ नबी करीम फरमाइनि था जंहिंखे हिकिड़ी नमाज नसीब थी वञे त के 50,000 नमाज जो सवाब मिले। कूफे में पढ़े हिकिड़ी नमाज त हिकिड़ो सवाब, कूफे जी मस्जिद में नमाज पढ़े त हिकिड़ी नमाज जो हिकिड़ो सवाब, ॿ पढ़े त 2 सवाब, जे मदीने में हिकु पढ़े त 50,000, जे 2 पढ़े त लख जो सवाब। अदा एॾे दफ़े खे छॾे इमाम हुसैन छो वियो कूफे? सोचो थी कॾहिं? तोखे कंहिं ॿुधायो आहे? बाक़ी अफ़सोस करो इहो थींदो आहे न, नाराज़ त कोन थींदो न, चओ त ॿुधायां। नाराज़ तो बस कया सी थो लॻे, मूंखे नाराज़ त कोन थींदो न। अव्हां जे मथे में बि उहे था लॻनि आहिनि सुन्नी, पर जहिड़ा ज़ाकिर, ऐं अव्हां बि ख़ुशनुमी ज़ाकिरनि खे बि मारियो वञे, रुगा कूड़, खुदा जो कसम आहे रुगो कूड़ण, का रिवायत सही न ॿुधाई, न इल्म पढ़िया, इल्म जी ख़बर, न तारीख़ पढ़िया, न तारीख़ जी ख़बर, इएं ज़ाकिरनि खां ॿुधियो 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 ॿुधियो, बस सोचींदा वरी छा ॻाल्हि अहिड़ी ॿुधायूं जंहिंमां माण्हू रोवनि। और तकीर करे पोइ ॾही पुछंदासीं, को ख़लीफ़ो हूंदो न थेले खणण वारो, ॾे ख़बर अॼु मूं वारी लॻी, मूं वारी लॻी, पण लॻ सफ़ाई खां नाराज़ कोन था जो न भाउ। मां तव्हांजे आॾो यार, मां त हिकिड़ो अनपढ़ियो माण्हू आहियां, पर यार ख़ुदा जे वास्ते सही पैगाम ॿुधंदा कयो, ऐं आलमनि खे बि अपील थो कयां त सही पैगाम ॿुधाईंदा। माण्हुनि जो खानो ख़राब करे छॾियो अथव, ख़ल्क़ ख़ुदा जो अक़ीदो ईमान बिगाड़े छॾियो अथव। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायो था जो सुभाणे तव्हांजा सभु सुन्नी शिया हूंदा, ऐं जंहिंजो बुनियाद ई कोन्हे।
जो न कुरान में बुनियाद आ, न हदीस में बुनियाद आ, न तारीख में बुनियाद आ, न सीरत में आ, ये पंहिंजो हथराज उठायो बस छा फरमाया कुकड़ी को तुसा दाणे न चुगो। ऐं अवां बि ख़ुशुनी में सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां छो आयो आया साईं गुल हसन आयो हली आयो बटरे ॿिया पाण सां ॿोली वठी आयोसीं दावत थी हल दावत न ॾे हा त असुर न चवां कूड़ छो हणा खुशामद छो कयां हीअं ईंदा वेंदा हूं हज़ारे दफ़ा ईंदा हो मंझंद जो बे परी जो टे परी जो बे जाए तो लगंदासीं अॻिते वेंदासीं रते देरे लाड़काणे साईं अचूं था चाहे तैयार कजां साईं चवंदो बिस्मिल्लाह वो असांजे पंहिंजो घर समझी ईंदा हो पर अॼु जे ॾींहं जी दावत न हुजे हा त न अचां हा छो त साईं जो ख़ासि जलसो आहे दावत ॾिनई तॾहिं आयो आहियां सम्झो था अलाए न जेकॾहिं मूंखे अॼु न ॿिए हंधि जलसो हुजे हा हितां लंघा त बि न लड़ा मूंखे दावत कॾहिं छो मखे त कोन हा जो बिना दावत जे थक था मना कावड़ त कोन था कयो न इहे सजण में वटि अचबो सजण पंहिंजो घर सम्झी वटि अचबो पर मखसूस प्रोग्राम हुजे त पोइ न अचबो दावत हूंदी त अचबो न त न अचबो जागो था समझाइण लाइ थो चवां समझाइण लाइ काथे शाहपुर काथे बग्गी अला बग्गी ठगी भगी हुई अला को बग्गी टांके वारी ही खबर तो पए वाता के खबर होगी और पो पुछो दोस्तों अदा दावत नहीं त पो आयो सुन गलहायो ओ मोजा दोस्त काथे मदीनो काथे कूफो छो हुसैन आयो आओ त तो के बुधाया छो आयो पुछो था भेटाई खो चो सुभान अल्लाह के को पुछो हजरत शाह अब्दुल लतीफ का पुछो था हो सोना लतीफ दे खबर मदीने जहरो शहर छजई मदीने जहरी मस्जिद नबवी छजई मदीने में माट छजई बाबे जो घर छजई दादे नाने जो घर छजई मदीने पाक में मिट माट छजई मदीने के रहमत वारे शहर के अलविदा कई ऐ कूफे 200 महल आयो छो आयो भेटाई तो चवे अचो तो मां बुधाया हिन जे करे आयो चासा फरमाइन था तो कूफिन कागज लिखियो विझी विच अलाह असी ताबे तुझा तू असा जो शाह को हे कर हे दे आओ त तख्त ताबे तुझे डाडे चो सुभान अल्लाह जोर सा चो सुभान अल्लाह हाणे समझी वियो तो छो आयो चौ दावत ते हाणे ॾाढे न चवंदो त मां न ॻाल्हाईंदुसि अञा ॾाढे अञा ॾाढे अब्दुर्रहीम भी आयो आ दावत ते न हुजे हा त न चाहा हुसैन खे भी दावत न हुजे हा न वञे हा हुसैन खे दावत ॾिनऊं वो दावत ते वियो ही साईं मुंहिंजो भाउ आ मुंहिंजो दोस्त आ मां पंहिंजे भाउ ऐं दोस्त जे दावत ते आयुसि हुसैन वरी पंहिंजे मुरीदन जी दावत ते आयो हाणे को न ॻाल्हाईंदुसि चवंदो त कंहिंजी मां तॾहिं ॻाल्हाईंदुसि वरी चवंदो कंहिंजी दावत ते आयो मुरीदन जे चौधरी कंहिंजी दावत ते आयो अबा चओ छो था हथ मथे खणी तो कंहिंजी दावत ते आयो दावत ते पर आयो मुरीदन जी दावत ते जागो ही कोन था बाक़ी वाइज़ ॾाओ कोन ईंदो आहे मिड़ई ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे तो सिखी पवे आयो दावत ते
पर आयो वही मुरीदन जी दावत ते गरीब दुकूफिन कागज लिखियो विझी विच अल्लाह यानी ओ सोना हुसैन अल्लाह जो कसम असाजे पासे मीर हा मीर खैरपुर वारा या त शिया पर फकीरन जी बड़ी ख्याल कंदा हा असाजे कौम जो हिकिड़ो फकीर हो गुलाम हैदर वो उन जो बड़ी घणो ख्याल कंदा हालांकि सुन्नी हो दरवेश हो सूफी सज्जन सरमस्त जो मुरीद हो पर हुयो दरवेश माण्हू वो हुन जो ख्याल कंदा हा मीर वो जॾहिं बि को माण्हू छॾाइणो आ जेल मां कोट मां कूड़ मझां कैद मझां ॾंड ॾोह मां माण्हू चवंदा फकीर गुलाम हैदर अल्लाह जो नालो थी मीर ॾे गॾिजी हल फकीर चढ़े घोड़े ते सिधो मीर वटि मीर पुछे सिधे ख़बर फकीर कीअं आवण थिया कि बेॾा ॿिया कोई कम कोन्ही ए अल्लाह दा नाला आख्या पिछे तंहिं करे आया वाला कर एदा ए कम कर छोड़ चवंदुसि तूं आया ई फकीर में तेॾा कम कर सा उहो कम थी वेंदो हो जेको कोट ते हो त कोट तां लाहींदो हो जे जेल में हूंदो हो त जेल मां कढंदो फकीर जी मिड़ई महीने में 3-4 चक्कर पिया लॻंदा हिकड़े ॾहाड़े मीर थी पियो कि आखे फकीर साहब सुन मेरी ॻाल्हि आखे क्या आखे बस एह तेरा कम करे सा अज वायदा कर वायदा भी न दाढ़ी ते हथ रख वल न औसी में करे इवे आ त भली आ पर कम नाल ना रत कर छोड़ाई फकीर फकीर जो बस एंदा कम कर ए मेरा वायदा है मैं बीहर कोन आउस कम नाल कोन आउस जागो सा सिराइकी समझो था इते सिराइकी आहे न हां वो पतो मज़ो आ मुझो दोस्त हाजी कुर्बान वो मुखे चौदा तो तू मुखे पांजे जलसे ते सिराइकी में तकदीर बुधा जा बाकी सिराइकी री केड़ी आसमान तो थी अल्लाह हिन के जो थी वणे मिठिया पिछे पे आप सिंधी छोड़िया सिराइकी जलाए सामने सुन सो फकीर जो है वायदो वरी कोने मीर साहब जो कम करे मानू कई दफा करी चले फकीर ने 10-15 डी था हिकिड़ो राजपुर कौम जो ये फकीर गुलाम हैदर अल्लाह जो कसम सी मुझो मानू बदल हल मीर फकीर चढ़ियो घोड़े ते सिधो मीर जदी उते पहुतो फकीर साहब ने खबर किवे अमर था आखे ए घिन आया है एदा हमरा जेल च पाए को छोड़ अबा छोड़ो मीर छडेनो छडण का पुछ फकीर ते जो दाढ़ी ते हथ रखया ओ वायदा के गया फकीर साहब जो मीर साहब तेदी दाढ़ी मेडी दाढ़ी तेदे पिढ़े दी दाढ़ी मेडे अब्बे दी दाढ़ी ताराजी दे हिकड़े पुड़च रखम बे पुड़च अल्लाह जा नाला रखम त अल्लाह दा नाला गरा थी पिया अल्लाह जो नालो करो सब चो अल्लाह 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 सुभान अल्लाह अब अल्लाह जो नालो सबरी का अने बेटा हिसाब तो चवे कूफिल कागज लिखियो विजी विच अल्लाह ओ हुसैन तो के अल्लाह जो कसम ओ सोने अली जा बचड़ा तो के अल्लाह जो कसम ओ खातून जन्नत जा बचड़ा तो के अल्लाह जो कसम ओ सोने हसन जा भाव तो के अल्लाह जो कसम कूफिल कागज लिखियो विजी विच अल्लाह असी ताबियो तुझा तू असा जो शाह ओ हे कर हे
आ त तख्त ताबियो तुझे तू हिते असां वटि हली मदीने पाक खे छॾिया असां तोखे अल्लाह जो नालो मेड़ था कयूं हिते ईंदे असां सभु तुंहिंजो साथ ॾींदासीं यज़ीद खे कोन मञींदासीं सोणे अलीअ जे बचड़े जा मुरीद आहियूं उन्हीअ जे कढ लॻंदासीं सभई तो सुभान अल्लाह ये विच खड़ी वरती नारे हैदरी शुरू का शुरू जो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक विच न वठो बाबा विच वाली गाल जायज कोनी विच जो खराबी थी तो वे अल्लाह या थकजी पिया हो निंड फेटा वाला है काना बाबा अल्लाह जो नालो सबर का मथे आ लाड में से बुजुर्ग थी गुजरियो मौलाना अली मोहम्मद महेरी चौ सुभान अल्लाह अगारो मुखा साईं मौलाना डॉक्टर अब्दुल रसूल साहब जन पूछो तो मौलाना अली मोहम्मद महेरी केर हो मुझो से वडो आशिक रसूल हो पक्को सुन्नी हो सुन्नी भी सुनन जड़ो सुन्नी हो उन्हीं जी हिकड़ी खुदा जे नाले जे बारे में हिकड़ो बंद आसो बुधाया भाई मौलाना साहब फरमाए तो पींघड़े में बार बोले ननड़ो बार पींघे में हुंदो आ पींघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू सुभान अल्लाह ॾाढे चओ सॼो जहान अल्लाह जी तारीफ़ थो करे वरी ॿुधो पींघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू नंढड़ो ॿार माउ जी झोली में उआ उआ कंदो आ इहो उआ उआ कोन कंदो आ मुंहिंजे अल्लाह जी तारीफ़ कंदो आ रब जो शान बयान कंदो आ व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम अमा के खबर कान्हे का हर का शय अल्लाह जो हम्द कंदी आ नार हलंदो आ नार ओ नार चीकट कंदो आ हकीकत में नार में चीकट छाजो हूंदो आ वो भी मुझे अल्लाह जी तारीफ़ कंदो आ पींघड़े में पार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू अल्लाह जो नालो प्यारो आ चओ सुभान अल्लाह हुसैन जे आरो कंहिंजो नालो आयो ॾाढे ॾाढे जॻह जो नालो आयो कोफ़िन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह असीं ताबियो तुंहिंजा तूं असांजो शाह हाणे हे कर हेॾे आ तो तख्त ताबियो तुंहिंजे हुसैन जी ज़ात बाबरकात फरमायो त मां मदीने जूं नमाज़ूं कुर्बान थो कयां मां मदीने जो शहर कुर्बान थो कयां मां मदीने जा घर कुर्बान थो कयां मां पंहिंजूं मिटियूं माइटियूं अज़ीज़ करीब कुर्बान थो कयां हर शइ खे कुर्बान थो कयां पर अल्लाह जे नाले खे छॾे कोन थो सघां मुंहिंजे मुरीदनि मूंखे दावत ॾिनी आहे मां पंहिंजे मुरीदनि जे दावत ते वञा हू चवनि था त हे कर हेॾे आ त तख्त ताबियो तुंहिंजे तूं असां वटि अच असां यज़ीद जी बैयत टोड़े तूं अलीअ जे बचड़े जा अॻे ई मुरीद आहियो वरी बि तुंहिंजी बैयत करे हुसैन तोखे पंहिंजो इमाम क़बूल कंदासीं हाणे मां समझा तो बिल्कुल मुंडरीअ ते टिक अवा के गाल समझ में अची वई तो हुसैन मदीनो छॾियो अल्लाह जे नाले ते छाते सॼी चओ चओ कंहिंजे सॼी आयो कंहिंजी दावत ते चओ मुरीदनि जी ॾाढे जो कंहिंजी दावत ते आयो हाणे ड्रैग कोन था चओ सवली ॻाल्हि
वेड़ा से केर वरी यही मुरीद केर विड़िया बाबा न को शाम जा माण्हू विड़िया न को मुजादा बगदाद जा माण्हू विड़िया न को सिंध जा माण्हू विड़िया न को बकीअ जा माण्हू विड़िया न को लाड़काणे जा माण्हू विड़िया मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जे हुसैन खे घुरायो तब इराक वारनि मुंहिंजा दोस्तो कूफे वारनि जेकॾहिं वरी हुसैन सां जंग कई तब कूफे वारनि उहे टोटल जो टोटल जेके कूफे वारा हा सभु शिया हा इमाम हुसैन जा मुरीद सॾाईंदा हा अलीअ जा हुबदार सॾाईंदा हा हुसैन जा हुबदार सॾाईंदा हा अलीअ जा मुरीद सॾाईंदा हा हुसैन जा मुरीद सॾाईंदा हा टोटल शिया हा उन शियनि मुंहिंजा दोस्त हुसैन खे घुरायो हुसैन खे सभु ख़बर ही त बेवफ़ा थींदा पर हुसैन जो बेवफ़ा थियनि त भली थियनि मूंखे अल्लाह जो नालो ॾिसणो आहे ॾाढे चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह और मुझा दोस्तों अजीजो जिए जो हुसैन अली मकाम पहुतो आ समूरे जा समूरा मुरीद फिरी वया फिरी वञण खां बाद में इमाम हुसैन सां विढ़ा इमाम हुसैन खे दुख ॾिनाऊं उन्हनि जे बयान करण जी ज़रूरत कान्हे का इमाम हुसैन सब सूर मथे ते खया पाण फरमाइनि था आशिक ज़हर पिया क वियो ॾिसो विसकन घणो करे ऐं कातिल जा हू हमेशह हेरा लगन लव लतीफ चवे फना कया फेरा तो तोड़ी चिकन चाक कदे आह नसल न आमसी सख्ती शहादत जी निसोरो ई नाज चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह जोर सां चो सुभान अल्लाह हुसैन के खबर आ मूंखे शहीद कंदा हुसैन के खबर आ ये बेवफाई कंदा हुसैन के पतो आ ये मूंसां विढ़ंदा मूंखे शहीद कंदा पर आशिक छा चवंदा आहिनि सख्ती शहादत जी निसोरो ई नाज़ छा चवनि शख्ती शहादत जी निसोरो ई सख्ती शहादत जी निसोरो इलाज के रिंद परूड़न राज कज़े करबला जो हजरत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु मुरीदन जे दावत ते आयो मुरीदन जे सद ते आयो शियन जी दावत ते आयो शियन जे सद ते आयो उहे शिया बेवफा था इमाम हुसैन के विढ़ा यजीद जो साथ ॾिनो पैसनि ते ॾोकड़ ते दुनिया ते दौलत ते नबीअ जे बाग खे उजाड़े छॾियो नबीअ जे खानदान जा बच्चा शहीद कयो अली असगर जे मथां तीर वहायो अली अकबर जहिड़ो जवान मुंहिंजा दोस्तो शहीद कयो अब्बास अलमदार जा बाज़ू कटियो 72 तीर भाला हुसैन खे हयो ॾोकड़ वरितो जमल यजीद जे दरबार में हुसैन आली मकाम जो लुटियल काफ़िलो बीबी ज़ैनब जे क़यादत में पहुतो आ उते हुसैन जो सिर पहुचे थो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उहे माण्हू वठी रुना वठी रड़ियूं कयो वठी धक हयो वठी पंहिंजे मुंहं खे मुंहिंजा दोस्त चंपन सां वरितो त बीबी ज़ैनब थी चवे चओ सुभान अल्लाह या ॻाल्हि छॾी अमद में त बीबी ज़ैनब जा पिटल जमल वठी रुना वठी रड़ियूं कयो वठी दाहूं कयो असां छा कयो घुरायोसे मुर्शिद खे दावत ॾिनीसे उन मुर्शिद सां बेवफाई कईसे उन जा बच्चा भी शहीद थी विया अॼु कैदी थी करे यजीद वटि आयो आहे बीबी ज़ैनब हुन जे पिटण खे ॾिठो फरमाइती या निसा अल कूफत वरजाल अल कूफत तबकीना तक़तुलुना रजालुकुम व तबकीना निसाकुम फल हाकिम बैनना व बैनकुम यौमल क़दाया बीबी ज़ैनब जा अखर सोनारी अखरनि सां लिखण जहिड़ा तारीख़ में लिखिया पिया आहिनि वारनि जो रोल खे ॾिसी पई चवे ओ मर्दो ओ औरतों अॼु रोवो था हुसैन जे लाश ते रोवो था पिटियो था धक था हणो घुरायो तव्हां
बेवफाई तव्हां कई, अव्हां जे मर्दन असां खे क़त्ल कयो, अव्हां जे मर्दन असां खे कैदी कयो, अव्हां जे मर्दन यज़ीद सां ठाह कयो, वरी तव्हां जूं मायूं पिटन कुटल थियूं। हाणे मां ॿियो कुझु कान थी चवां, ख़ातून जन्नत जी न्याणी आहियां, इहो चवांव थी त अलाह कंदो पिया क़यामत ताईं पिटींदो, अलाह कंदो क़यामत ताईं पिया मुंहुं मथो पिटींदो, अलाह कंदो तव्हांखे सुख मिलंदो ई कोन को, माण्हू ईदूं मल्हाईंदा पर तव्हांजे मुंहं तां मोचड़ो लहंदो ई कोन को। और बाक़ी जा मुसलमान सुभान अल्लाह करके दादू वाह तो खपे जोर से सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे पुछा तो तव्हां खां सोना मूंखे ॿुधा त मज़लूम जी दुआ अघा मदी आया न? ॾाढे चओ मज़लूम जी दुआ अघा मदी आ न? ऐं मज़लूम बि केरा जेका ख़ातून जी न्याणी आ। सुभान अल्लाह त करे। बतर सज़ा है मज़लूमा के हिंगामे दुआ करदम। आशिक चयो आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ। बतर सज़ा है मज़लूमा के हिंगामे दुआ करदम। इजाबत अज़ दरे हक़ बहरे इस्तक़बाल में आयद। जब मज़लूम हथ खणंदो आहे न, केरु हथ खणंदो आहे चओ मज़लूम ॾाढो जो केरु हथ खणंदो आहे मज़लूम हथ खणंदो आहे न, अल्लाह ताला फरमाईंदो आहे मलाइकनि खे त सतई आसमान जा दरवाज़ा खोले छॾ। इन मज़लूम जी आह जे विच ते पर्दो ई कोन्हे को, या अल्लाह जे दरगाह में डायरेक्ट आह पहुचंदी आहे। चओ सुभान अल्लाह। पहुचंदी या न पहुचंदी? आई छो न पहुचंदी? मज़लूम मूं जहिड़ो त खणी दुआ करे, मूंसां बि वाइदो आहे त जेकॾहिं तूं मज़लूम आहे ऐं दुआ कंदे त तुंहिंजी बि दुआ मूं वटि पहुचंदी। पर हे हिकिड़े पासे मज़लूम आहे, ॿिए पासे ख़ातून जी न्याणी आहे। हिकिड़े पासे मज़लूम आहे त ॿिए पासे वरी अलीअ जी न्याणी आहे। चओ सुभान अल्लाह। हिकिड़े पासे मज़लूम आहे त ॿिए पासे सोहणे हुसैन जी भेण आहे। अदा उन जे तूं जॾहिं ॻाल्हि ॿुधंदो आहे कज़िए करबला जी, तुंहिंजा अखियुनि में ॻोढ़ा वही पवंदा आहिनि, रोअण खे रोके कोन सघंदो आहे, रोई ॾींदो आहे। उन औरत खे सलाम आहे जंहिं भाइटिया कुसंदे ॾिठा, भाणेजा कुसंदे ॾिठा, मुंहिंजा दोस्त भाउ जहिड़ो हुसैन जहिड़ो भाउ उहो घोड़े तां हेठि किरंदे ॾिठो, अल्लाह जे राह में शहीद थींदे ॾिठो। उन भेण जो कहिड़ो हाल हूंदो? वाह माई तुंहिंजे सब्र तां क़ुर्बान वञा ऐं तुंहिंजे शीह वारे जिक्र खे सलाम कया। हज़रत ज़ैनब बहादुर औरत आहे, अहिड़ी बहादुर औरत आहे जो दुनिया में अहिड़ी ॿी बहादुर औरत कान थींदी। चओ सुभान अल्लाह। छा ख्याल आहे तव्हांजो? ज़ैनब जहिड़ो को हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उन जहिड़ो को बहादुर थींदो? उहा पिटे खुदा करे खुदा करे खुदा करे प्या पिटियो या पिट तव्हां तां लहंदी कान। अच्छा हेॾो पिटण शुरू कयूं, यज़ीद जे घर मां पिट कुट मोट मातम शुरू थियो। हेॾो बीबी साहब अचनि पिया पिटियो, होॾो वरी शहर में बांग आई जुमे जे नमाज़ जी। चओ सुभान अल्लाह। छा जी? ॾाढे चओ। जुमे ते इमाम हुसैन करबला में शहीद थियो, 8 ॾींहं आहे, जुमे ते वरी लाश पहुतो। जंहिंमहिल जुमे जी बांग आई, होॾा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ बांग आई, बीबी साहिबा ख़ामोशी करे बांग ॿुधी। जंहिंमहिल बांग ख़तम थी आहे तंहिंमहिल वरी हथड़ा थी खणे, या इलाहल आलमीन अॼु मुंहिंजो भाउ हुसैन हुजे हा, या बांग आई आहे त नमाज़ पढ़ाए हा, या इलाहल आलमीन अॼु मुंहिंजो भाइटो अली अकबर हुजे हा त नमाज़ में शरीक थिए हा। अॼु मुंहिंजे प्यारे नबी जे ख़ानदान जा लाश पिया हल, हेॾो मस्जिदनि में बांग थी अचे। ऐं मुंहिंजा मौला
मुझी बी दुआ कबूल कजा इन्हनि खां जुमे जी नमाज भी खस जा इनके क़यामत ताईं जुमो नसीब न कजा। सुभान अल्लाह ॾाढे कोन थो करे अल्लाह सुभान अल्लाह समझ में ॻाल्हि अचई आई मोजो ईमान आ अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालो दुआऊं भई कबूल कयो जो अन्या पिया पिटन आई अन्या हिननि सत पीढ़ियों पियो पिटे जो खुदा पाक खां जुमो नमाज खसे छड़ी मुंहिंजा अदा छा वरी कन टे पहरी टे पहरी धू गॾे हिक धक वरी छा वरी ॿी ॻाल्हि ॿुधो सांझी ऐं सोमणी ॿई गॾे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां इहा ॻाल्हि हले थी पर हाणे मां तव्हांखे ॿुधायां त अलीअ जी नमाज़ सुन्ननि वारी ही या शियनि वारी दलील ॿुधो ऐं शियनि जे ज़ाकिरनि खे बि मुंहिंजी चैलेंज आहे तव्हां बि जवाब ॾियो। इन जे मौलवी त वॾे घुराए जो वॾे खां वॾो मौलवी भई सिंध में त को अथनि ई कोन ठिकर जा ठिकर ईरान खां घुरायो फ़क़ीर हाज़िर वेठो आहे पूरी आसे हथ मथे खणन अली जे लाइ सिज मोटो चोली जे लाइ नमाज केड़ी कज़ा थसे आडे तो केड़ी टे परी केड़ी कज़ा थसे पर भला जेके कूड़ो था चवन पे किसो कूड़ो आ सोच नथा खणो न भला जेके इन किसे के सच्चो चवन पासे हथ मथे खणो माशाअल्लाह माना तव्हां सभई चओ था त अलीअ जे लाइ टे पहरी जी नमाज क़ज़ा थी ऐं सिज मोटियो या सची ॻाल्हि आहे न मां बि हथ खणा हाणे फैसलो तव्हां ॿे पहरीअ जी नमाज नबी बि पढ़ी अलीअ बि पढ़ी अली सही रज़ी अल्लाह ताला अन्हु पांजे कमकार सा नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात वरी टे पहरी भी पढ़ी छड़ी अली कान पढ़ी नबी करीम अलैहिस्सलाम अली के सर को जीव बिला हेलिया हाजिर बाकी निंद थी अचे सुमो ये कोन सुमो सुमा तो जे झोलियो में सुमो नबी करीम फैसलो तो करे वने तो सुन्नत जमात वाले के सौलाई अली मुर्तजा झोली झले नबी करीम के सुमारियो अरे अली जो ख्याल आ मां जो कान पढ़ी आ त साईं भी कान पढ़ी हूंदी नेठ नबी सही उठंदा पर मुंहिंजा अदा सिज लंदो वञे अली जे दिल जो धड़कन वधंदो वञे नबी के जागाया नबी के उठारिया नमाज अल्लाह जी आ नबी सुतो पियो आ नमाज अल्लाह जी आ नबी सुतो पियो आ फर्ज अल्लाह जो आ अल्लाह जी ज़ात जो फर्ज अदा कया पर वरी चई त न सोहबत सुतेरन जी हिय तेरन जी हिय पर वडी हाजत हाणे कज़ा कज नमाज जो वक्त वरा एड़ो वेझड़ो आखिर अली जे इश्क फैसलो कयो अली जे इश्क फैसलो को कह फैसलो को सुभान अल्लाह चओ अली जे इश्क फैसलो कयो ओ प्यारा अली ये नमाज़ू गरीब पढ़ी सघबियूं पर हेड़ी सोहबत कान मिलंदई जो कच्छ हुजे अली जी ऐं चेहरो हुजे रसूलुल्लाह जो कच्छ हुजे अली जी ऐं मथो मुबारक हुजे सोहणे रसूलुल्लाह जो भला जेकॾहिं नमाज़ क़ज़ा थी वई त या वरी ॿीहर पढ़ंदासीं पर नबी खे कोन जगाईंदासीं वाह अली तो ता कुर्बान वञा वाह मुंहिंजे मौला अली सां कयो मौला अली वारी तेरी नींद पर नमाज मौला अली वारी तेरी नींद पर नमाज या रसूल अल्लाह मौला अली तो जे निंड तां नमाज कुर्बान करे चओ सुभान अल्लाह छा कई तो जे निंड तां नमाज कुर्बान करे सॼई सिज लथो अली के पक्का मुंहिंजी हीअ सोहबत सजाई आ
पर यार जंहिं कम जी आदत हूंदी आहे न उहो कम हथां निकिरी वेंदो आहे त ॾुख थींदो आहे। अली जी निमाज़ कज़ा थी कान हुई ज़िंदगी में, इहा पहिरीं थी कज़ा थियसि। अखियुनि मां लुड़क वही पिया, लुड़क वञी नबी करीम जे मुंहं मुबारक ते किरिया, पाण अखियूं पटे फरमाता निमाज़ा तबकी या अली, अली रोई छो थो? या रसूल अल्लाह निमाज़ पे पढ़ी दी कज़ा थी वई आहे। हुज़ूर फरमाया मूं त पढ़ी हुई, तो शायद कान पढ़ी ते न किबला मूं कान पढ़ी। पाण फरमाइनि था का वॾी ॻाल्हि कान्हे, कहा मुंहिंजे शरीयत जो कानून आहे कज़ा थी वञे त कज़ा करे पढ़बी आहे। अली त चए न यार भी चाची, सींध भी अणभी, दोस्ती भी तेल वारे घाणे वारे सां हुजे, वरी तेल भी वारनि खे न मखिजे। हुजा मां मुहम्मद जो गुलाम, वरी पढ़ा टे पहरी कज़ा करे, इहो ठहे कोन थो पढ़ंदुसि त सोहणा अदा करे पढ़ंदुसि। नबी सही फरमायो अदा किथां थींदी? सिज लही वियो। अली तो चवे या रसूल अल्लाह मूंखे तुंहिंजे ताक़त जी ख़बर आहे। अखियुनि जो तूं आंगुर जो इशारो कंदो आहे त आसमान ते चंड चीर जी टुकड़ा थी तुंहिंजे पेरनि में किरंदो आहे। या रसूल अल्लाह अॼु आंगुर जो इशारो फरमा त लथल सिज वापसि वरे ते पहरी ते मोटे त मां अली निमाज़ पढ़ा मज़ो पवंदी विया। हुज़ूर पंहिंजे यार जो अंकल मञो, रहमत वारे नबी हथ खया, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो अली तुंहिंजे नबीअ जे ख़िदमत में हुयो, नबीअ जी ख़िदमत पे कयई, ते पहरी कज़ा थी वई अथसि। हाणे मूंखे थो चवे त सिज खे वराए, मां वरी तोखे थो चवां। अल्लाह ताला चयो मुंहिंजा हबीब सिज तुंहिंजे चवण में आहे, जीअं चवंदुसि तीअं कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह साईं वाह। नबी करीम अलैहिस्सलाम के खुदा जे ज़ात वटा हुकुम जो तूं सिज खे जीअं चवंदे तीअं कंदो। हुज़ूर करीम आंगुर जो इशारो कयो। खुदा जो कसम आहे दुनिया शाहिद आहे, सिज जेको लही वियो हो, सितारा ज़ाहिर थी चुका हा, वरी जो दुनिया ॾिसे त सिज टे पहरीअ ते बीठो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। अली खे चयो हाणे पढ़ नमाज़। हा किबरा हाणे पढ़बी। टे पहरी नमाज़ पढ़ी पर वक़्त ते। चओ सुभान अल्लाह। टे पहरी पढ़ी पर हाणे मूंखे ॿुधाए अली साईं जेकॾहिं शीयनि वारी नमाज़ पढ़े हा, ॿे पहरी ऐं टे पहरी गॾे पढ़ी छॾे हा, त पोइ टे पहरी जे लाइ रोई कोन हा। जागो साल निंड अची वियव, कोन था सम्झो, कोन था सम्झो। बाबा जेकॾहिं अली पढ़े हा शीयनि वारी नमाज़, जो ॿे पहरी ऐं टे पहरी, टे पहरी भी ॿे पहरी जे टाइम ते, ॿे पहरी भी ॿे पहरी जे टाइम ते, ज़ुहर भी ज़ुहर जे टाइम ते, त असर भी ज़ुहर जे टाइम ते। हाणे जेकॾहिं अली साईं ईअं पढ़े हा त पोइ भली टे पहरी सिज लही वञे, अली छो रोए हा? पर न, अली ॿे पहरी जे टाइम ते पढ़ी, पोइ वेही रहियो इंतज़ार में त टे पहरी जो वक़्तु थिए त पोइ पढ़ा, पर नबी हुन जे ढोली में सुम्ही पियो। अली कान पढ़ी कज़ा थी वई। इन मां साबित हो त अलीअ जी नमाज़ सुन्नत जमाअत वारी नमाज़ आहे। सच थो चवां कूड़ थो चवां? समझ में ॻाल्हि अचेव थी न? अलीअ जी नमाज़ कहिड़ी? तो सुन्नत जमाअत वारी। ॾाढे चो कहिड़ी? पर ईअं न चओ न, ईअं न चओ अलीअ जी नमाज़ सुन्नत जमाअत वारी न चओ, हीअं चओ सुन्नत जमाअत वारी नमाज़, अलीअ वारी नमाज़। ये चो छा चइबो त सुन्नत जमाअत वारी नमाज़ ॿे पहरी ॿे पहरीअ ते, टे पहरी टे पहरीअ ते, सांझी सांझीअ ते, सोमहणी सोमहणीअ ते, फजर फजर ते। या सुन्नत जमाअत वारी नमाज़ अलीअ जी नमाज़ आहे। अलीअ जी नमाज़ नबीअ जी नमाज़ आहे। नबीअ जी नमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे। चओ सुभान अल्लाह। अरे मुरीदा, बेवफा मुरीदा, तो हुसैन सां ठगी कई, दाव करे घुराए इमाम हुसैन जा बच्चा शहीद कयो, इमाम हुसैन जो पिटू खयो, अञा पिया पिटो। तव्हांजा किताब पढ़िया न, उसूल काफ़ी त खोले ॾिसो, तव्हांजो किताब आहे। फुरू काफ़ी त खोले ॾिसो, तव्हांजो किताब आहे। अल इस्तिब्सार तव्हांजो किताब आहे, खोले ॾिसो। तफसीर साफ़ी तव्हांजो आहे, खोले ॾिसो। तफसीर कुम्मी तव्हांजो किताब आहे, खोले ॾिसो। उन्ही में लिखियो पियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन तो चवे जेको मुसीबत जे टाइम ते
ते धक हणंदो उहो असांजो नाहे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला उनखे जहन्नम जे आख़िरी करे में उमाणींदो छो त मुंहिंजे नाने मुहम्मद ईअं चयो आहे त पिटण कुटण वारो मां मुहम्मद जो उम्मती नाहे तो चवंदे तूं सुन्नत जमात जे किताबनि में आहे न न न अहां जे किताबनि में लिखियो पियो आहे शियनि जे किताबनि में लिखियो पियो आहे त पिटण कुटण हराम आहे अरे जे पिटण कुटण जाइज़ हुजे हा त पहिरियों पहिरियों मातम करे हा इमाम ज़ैनुल आबिदीन पर अञा अॻिते हल अञा अॻिते पिटण कुटण जाइज़ हुजे हा त पहिरियों मातम हुसैन करे हा पीउ शहीद अली शहीद थियो न भागल आयो मथे हथ खणो अली शहीद थियो कोन थियो जेकॾहिं पिटण जाइज़ हुजे त पहिरियों मातम केरु करे हा हुसैन करे हा बाबो शहीद जे पिटण जाइज़ हुजे हा पहिरियों मातम करे हा त हज़रत हसन करे हा अबो शहीद थी वियो पर जे अञा बि मुंहिंजा अदा कंहिंजे मौत ते मरण ते पिटण कुटण जाइज़ हुजे हा त मुंहिंजा अदा सभ खां पहिरियां अली मातम करे हा त मुंहिंजे रसूलुल्लाह जहान छॾियो आहे मुंहिंजे हबीब दुनिया छॾी आहे मुंहिंजे हबीब असांखे जुदाईअ जो दाग ॾिनो आहे मुंहिंजे हबीब करीम असां खां जुदाई कई आहे जेकॾहिं पिटण कुटण जाइज़ हुजे हा त अली करे हा हसन करे हा हुसैन करे हा ज़ैनुल आबिदीन करे हा तूं साबित कर सुन्नत जमात जे किताबनि खे छॾे ॾे तूं शिया जे किताब मां हवालो ॾेखार त ज़ैनुल आबिदीन मातम कयो हुजे त मां तोखे लख रुपयो इनाम ॾियां जे ज़ैनुल आबिदीन मातम नथो करे त तो किथां आंदो आहे तो आंदो आहे यज़ीद जे घरां मातम जे यज़ीद जे घर में कुटको शुरू थियो मायूं वठी रुनियूं बाहूं वठी कयो जंहिं ते बीबी ज़ैनब उनखे पिट हई जो अञा पिया पिटनि आबा पिटनि पिया कोन पिया पिटनि ॾाढे ॻाल्हायो पिटनि पिया कोन पिया पिटनि ऐं इन में बि अलाह जी हिकमत आहे चओ त ॿुधायो हाणे थकिजी पिया मां मस्तो रहिया अञा हलूं चऊं भला ॿुधो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा दुनिया जो अॼु कानून आहे कंहिंखे थप थी हणजे कंहिंखे चंबो थो हणजे कंहिंखे लठ थी लॻे कंहिंखे गोली थी लॻे FIR कटजे थी थाने जी पुलिस अचे थी ॿधे थी हमरा जेल में पोइ उन जूं ज़मानतूं थियूं थियनि पियो कोर्टुनि में पोगी हुजे थी सघे थो सज़ा बि लॻे इहे ॻाल्हि अलाह ताला चयो ओ मुंहिंजे महबूब करीम जा उम्मतियो सुन्नियो सब्र कयो इन शीयन खे मोचड़ा न हणजो आहिनि मोचड़नि जा लाइक पादरनि जा लाइक अबू बकर जी गिला कनि उमर जी गिला कनि उस्मान जी गिला कनि नबी जे सहाबनि जी गिला कनि आहिनि पादरनि जा लाइक पर तव्हां सब्र कयो मोचड़ा हणंदव त तव्हां ते FIR कटबी अवां थाननि में छिकबो तंहिंजे करे मां अलाह कानून अहिड़ो ठाहियो आहे जो कुटींदा बि पाण खे मारींदा भी पाण खे मोचड़ा भी पाण खे हणंदा न को तव्हां ते केस उठंदो सज़ा जी सज़ा भी मां ॾेई छॾींदोमान रब रुसे त मत खसे हणे को न हथियार को ॾसे उहाकार जंहिंमें जोखो जीअ जो सुभान अल्लाह जो ॾाढो सुभान अल्लाह चओ अबा ईअं आहे या न आहे तव्हां वरी चवंदा पिटियो पुट पिटियो 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 पिया पिटियो तव्हां मज़ो बि ॾिसंदा कयो वाड़े वाह जो पिटे थो पियो मुंहिंजा दोस्त ख़ुशि पियो थिया त केथां पिटनि पिया छो त इन में हिकिड़े पासे हज़रत ज़ैनब जी दुआ सची थी थिए चओ सुभान अल्लाह कंहिंजी दुआ सची थी थिए बीबी ज़ैनब जी दुआ सची थी थिए ॿिए पासे असहाबनि जे दुश्मन खे मोचड़ा पिया लॻनि टे पासे वरी केस न असांजो कोन थो थिए चओ सुभान अल्लाह अब मज़ो आहे या न आहे ॾिसो अलाह जो कानून त ॾिसो अलाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कीअं सुहिणो कानून ठाहियो आहे अलाह सही जे ज़ात तां क़ुर्बान वञा हिकिड़े आशिक़ कयो आहे बुग़्ज़ हो जिस सीने में
थकजी पिया हो। बुग़्ज़ हो जिस सीने में सिद्दीक़ और फारूक का है मुनासिब ऐसा सीना रात दिन पिटता रहे। क्या उन्हें सुभान अल्लाह। जैसीने में बुग़्ज़ा सिद्दीक़ जो, जैसीने में बुग़्ज़ा फारूक जो, जैसीने में बुग़्ज़ा हज़रत उस्मान जो, जैसीने में बुग़्ज़ा अम्मा आशा सिद्दीक़ा जो, जैसीने में बुग़्ज़ा अम्मा बीबी हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो। खुदा जो कसम उन सीने में अल्लाह तबारक व तआला पंहिंजा मोजड़ा न हणाई दुम तो ॿियो छा कंदो। मुंहिंजा दायो अल्लाह जे फ़ैसिले सां क़ुर्बान वञा। वाह मुंहिंजा मौला जो तो मुंहिंजे नबी जे दुश्मन के पंहिंजे हथा पादर पियो हणाई। चओ सुभान अल्लाह। अब समझ में ॻाल्हि अचे थी न? चओ न सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो मूंखे पियो चए मौलवी साहब असां जॾहिं नहीं वो गुर्ज़ खणी हीअं करे हणंदा हुआ सीने में अली साईं जा हथ हूंदा असांखे कुझु न थींदो। जो वॾा बेहया हुआ हो जो अली जे हथनि ते था गुर्ज़ हणो। अब मुर्शिद जे हथ ते गुर्ज़ हणबो। चओ न ॾाढे जो न गुर वजो ये न थे हाणे अली हुते हथ रखी वेठो आहे। हे वरी अली जे हथ ते को धक हणे इहो थुक जो लाइक़ आहे या ख़ैर मुजादा मुबारक जो लाइक़ आहे? ॾाढे बचो ॾाढे थुकुन जो लाइक़ कान हुई। हथ अली जो सीने ते आहे। हे वरी अली जे सीने हथनि जे मथां तो गुर्ज़ हणे। मुजादा शर्म कर इहो कूड़ न हण। अली छो तो हथ ॾींदो? साईं तॾहिं असांखे सूरत कोन थो थिए। तव्हां त हणी ॾेखारियो। मां तो चवां ॻाल्हि हीअ आहे हथ बि तव्हांजो। हिकिड़े बादशाह जी आदत खैर वठण कोई ईंदोसि न। खैर जो बाबा मां जी आदत आहे खैर तॾहिं ॾींदुसि ये ॾाढ़ी खे हथ हणंदो आहे। हथ हणी पोइ जेतिरा वार छणबा ओतिरा ॾोकड़ ॾींदुसि। हिकिड़े फ़क़ीर चयोसि बादशाह खैर ॾे। अबा तुंहिंजो नसीब आहे ई कोन वारी कोन छॾियो। फ़क़ीर चयोसि माफ़ कजो हिकिड़ी इजाज़त जो ॾाढ़ी हुजे साईं जी हथ हुजे मुंहिंजो ॾिसो पियो थो छिके नसीब कढा। हाजी गलबान ॾाढ़ी बि साईं जी हथ बि साईं जो। पोइ मुंहिंजो नसीब एतिरो न हूंदो त छा। बाक़ी हिकिड़ी महिरबानी जो ॾाढ़ी मुबारक हुजे साईं जी हथ मुंहिंजो गोड़ू न कयां त मुंहिंजो नालो लाहे छॾ। अब समझदार है ना। हाणे छा था कनि असां हणंदा आहियूं सीने खे गुर्ज़ पोइ असांखे धक न लॻंदो आहे। आओ बेवकूफ़ हथ करे पोइ किथां लॻंदी? हथ बि तुंहिंजो सीनो बि तुंहिंजो। बाक़ी जेकॾहिं मज़ो हुजे सीनो हुजे शीए जो हथ हुजे मौलाना हामिदुल्लाह जो पुठीअ में न कढई त मुंहिंजो नालो लाहे। अब आहे या न आहे तो असांखे हथ में थो ॾे सीनो जलेबी मां बि बिस्मिल्लाह करे हैदर मौला मूं जहिड़ो पोढ़ो हणई त बि इंशाअल्लाह तबारक व तआला पुठीअ खां पार थी वेंदी। ओ बाक़ी कोन ॾींदे जीअं मुंहिंजा दाम हे जेके मीरासी हन लवण हण त गिदड़ मरी वञे इहे शीओ मरी वञे। बेवकूफ़ जा पुट जाहिल असहाबन जा दुश्मन अहल बैत जा दुश्मन हुसैन जा दुश्मन हुसैन के घुराए शहीद करण वाला हे पुट वरी सके पाक पोती जी थियो याद रख जाहिल कदई भी तोखे मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह से ईमान नसीब कोन कयो आहे। न तोखे जुमो नसीब आहे न तोखे नमाज नसीब आहे न तोखे कुरान नसीब आहे। तू सदाई मुंहिंजा दोस्त अजीज असहाबन अहल बैत जी गिला कंदो आहे। तू पंहिंजा जाहिल जाहिल ज़ाकिर घुराईंदो बकवास कंदा हन गंद ॻाल्हाईंदा हन सब्र सां सुनी कंदा हो इहो असांखे सब्र जो सिलो थो मिले। यादि रखंदा असहाबनि जी गिला कॾहिं तुंहिंजी ज़ुबान कॾहिं छॾींदासीं। मोहम्मद जा असहाबनि जा ग़ुलाम जहिड़ा हन तो सुभान अल्लाह। ओ मुस्तफ़ा जे सहाबनि जा आशिक़ जहिड़ा हो मरी विया हो जहिड़ा हो मरी विया हो।